अफ़सोसनाक ख़बर वाकिनियो कराची मीठा दर वेझो हथियारबंदनि जी फायरिंग में औरत ऐं पुलिस अहलकार ज़ख़्मी थी पिया आहिनि। इतला मिलण ते पुलिस पहुची लाश इस्पताल खणाई वई आहे, जिते पुलिस अहलकार जी सुञाणप मीर मोहम्मद तौर थी आहे, जॾहिं त ज़ख़्मी औरत जी सुञाणप ज़ुबैदा तौर थी आहे। अवां खे आगाह करे रहिया आहियूं, कराची मीठा दर वेझो हथियारबंदनि जी फायरिंग में औरत ऐं पुलिस अहलकार ज़ख़्मी थी पिया आहिनि। इतला मिलण ते पुलिस पहुची लाश इस्पताल खणाई वई आहे, जिते पुलिस अहलकार जी सुञाणप मीर मोहम्मद तौर थी आहे, जॾहिं त ज़ख़्मी औरत जी सुञाणप ज़ुबैदा तौर थी आहे। अवां खे आगाह कयूं पिया, कराची मीठा दर वेझो हथियारबंदनि जी फायरिंग में औरत ऐं पुलिस अहलकार ज़ख़्मी थी पिया आहिनि। अवां खे आगाह कयूं पिया, इतला मिलण ते पुलिस पहुची लाश इस्पताल खणाई वई आहे, जिते पुलिस अहलकार जी सुञाणप मीर मोहम्मद तौर थी आहे। कराची मीठा दर वेझो हथियारबंदनि जी फायरिंग करे औरत ऐं पुलिस अहलकार खे ज़ख़्मी करे छॾियो आहे। इतला मिलण ते पुलिस पहुची इस्पताल खणाई वई आहे, जिते पुलिस अहलकार जी सुञाणप मीर मोहम्मद तौर थी आहे, जॾहिं त ज़ख़्मी औरत जी सुञाणप ज़ुबैदा तौर थी आहे। कराची मीठा दर वेझो हथियारबंदनि जी फायरिंग करे औरत ऐं पुलिस अहलकार खे ज़ख़्मी करे छॾियो आहे। इतला मिलण ते पुलिस पहुची इस्पताल खणाई वई आहे। खेनि ऐं पुलिस अहलकार जी सुञाणप मीर मोहम्मद तौर थी आहे, जॾहिं त ज़ख़्मी औरत जी सुञाणप ज़ुबैदा तौर थी आहे। अवां खे आगाह कयूं पिया, कराची मीठा दर वेझो हथियारबंदनि फायरिंग करे औरत ऐं पुलिस अहलकार खे ज़ख़्मी करे छॾियो आहे। इतला मिलण ते पुलिस पहुची ज़ख़्मियुनि खे इस्पताल खणाई वई आहे, जिते पुलिस अहलकार जी सुञाणप मीर मोहम्मद तौर थी आहे, जॾहिं त ज़ख़्मी औरत जी सुञाणप ज़ुबैदा तौर थी आहे। कराची खां धरती टीवी न्यूज़ जो रिपोर्टर इसाक सरकी लाइन ते मौजूद आहे। जी साहब, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल फौजिया, ॾिसो कुछ देर पहिरियां जेको मीठा दर वारे इलाइक़े में अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग थी आहे। उन फायरिंग के नतीजे में औरत ऐं पुलिस एहलकार जेको आहे ज़ख़्मी थी पिया आहिनि, जॾहिं त ज़ख़्मियुनि खे ईडी अमल जे ज़रिए सिविल अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे, जॾहिं त ज़ख़्मी पुलिस एहलकार जी सुञाणप मीर मोहम्मद तौर कई वई आहे। पुलिस जो चवणु आहे, जॾहिं त जेकी ज़ख़्मी औरत आहे उनजी सुञाणप जेको आहे ज़ुबैदा तौर कई वई आहे। पुलिस जो चवणु आहे त ॿिन्ही ज़ख़्मियुनि जी हालत ख़तरे खां ॿाहिरि आहे। वकील वाक़े जी जांच कई थी वञे ऐं वाक़ियो फुर मज़म्मत ते पेश आयो मीठा दर वारे इलाइक़े में, जिते जेके फोरू हुआ उहो फुर करे रहिया आहिनि। जिते गश्त वारी पुलिस पहुती त फौरन पर अंधाधुंध फायरिंग करे ॾिनी। उन फायरिंग जे नतीजे में मीठा दर में इहो पुलिस एहलकार मुक़रर आहे मीर मोहम्मद इहो ज़ख़्मी थी पियो आहे। रहा वाट वेंदड़ जेकी औरत आहे उहा बि ज़ख़्मी थी पई आहे। पुलिस जो चवणु आहे त वकील वाक़े जी जांच कई थी वञे ऐं वाक़ियो फुर जी मज़म्मत ते पेश आयो आहे। पुलिस जेको आहे वाक़े जी जांच शुरू करे छॾी आहे, कोशिशि करे थी त जेके वाक़े जा CCTV फुटेज आहिनि उहे हथु करे जेके जवाबदार फरार थी विया आहिनि उन्हनि जी गिरफ़्तारी जे लाइ कोशिशि करे सघे। त कुझु देर पहिरियां जेको आहे मीठा दर वारो इलाइक़ो आहे खारादर थाणे जे अॾे, उते इहो वाक़ियो पेश आयो आहे, जंहिंमें हिकु पुलिस एहलकार ऐं हिकु औरत जेकी आहे उहा ज़ख़्मी थी पई आहे। ॿिन्ही जी जेकी हालत आहे उहा ख़तरे खां ॿाहिरि थी ॿुधाई वञे। पुलिस जो चवणु आहे त जेके जवाबदार आहिनि उहे फरार थियण में कामयाब थी विया आहिनि ऐं जवाबदारनि जी गिरफ़्तारी जे लाइ मुख़्तलिफ़ हंधनि ते जेके छापा आहिनि उहे हया पिया वञनि। जी ठीकु आहे इसाक, वॾी महिरबानी तफ़सीलनि जे लाइ।